ज़करिया मुल्तानी जॾहिं साईं जन सां कचहरी थी किंगरी हाउस कराची में ॾाढो सुठो भलो अदरबा पीर से सरदार जन फरमायो कचहरी थी फरमायो मखदूम साहब तव्हां असांजी पार्टी में अचो त वेलकम ॾिसो न अलाह जो केॾो प्यारा तव्हां मालिक आहियो तुंहिंजो मुंहिंजो गिलास साॻियो आहे लेकिन गिलास में तूं मूंखां वॾो मां चाहियां सतो पगारो तूं आहे 32 सजदो ॾिसो न अलाह जा लफ़्ज़ केॾा प्यारा आहिनि लेकिन तुंहिंजो मुस्तक़बिल जेको आहे रोशन कंहिं फरमायो छट धणी बादशाह साईं सिकंदर शाह साईं पीर पुन लपागारे हर कंहिं चयो हीअ आहे हू आहे वग़ैरह वग़ैरह पर अॼु उहो ॾिसो अॻ में बि वज़ीर ख़ारजा हुयो लेकिन हाणे मज़बूत फॉरेन मिनिस्टर जंहिं पूरी दुनिया खे मुसलमाननि जे हक़नि खां वाक़िफ़ करायो गुस्ताखी थी उन मुल्क खे अहिड़ो सबक़ ॾेई छॾे जो वरी हमेशह लिख ते ॾेई छॾे उन खां अलावा इन इलेक्शन खां पहिरियों या बाद में ॿ दफ़ा साईं जन साईं महिरबानी थी आहे त जॾहिं अल्हम्दुलिल्लाह असांजो शाइर अहले सुन्नत अब्दुल रहीम आज़मी साहब महफ़िल में साथी ज़मीन पहुची चुको आहे 5 बजे 6 पे 8 बजे आयो 3 कलाक लेट आयो असां वरी 7 पे सुभान अल्लाह हिन वॾी ॻाल्हि खे तव्हां हल इहा शाबाश अथव ॾिसो अलाए केॾो मौलूद हिक ॿिए जो ख़्यालु कंदा आहियूं ज़ाहिरी ॾेखारियो त असां हिन महिल छॾे वञूं बहरहाल खाना काबा जो दरवाज़ो खोलियो वियो चओ सुभान अल्लाह जंहिं काबे खे हथ लाइण लाइ वॾा हुते वस कंदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूं बि 6 उमिरि रमज़ान जा कया आहिनि हजर असवद ते हिकिड़ो दफ़ो पुॻो आहे बाक़ी न उहो खानो काबो खोले अंदरि नफ़िल पढ़ण लाइ ॾिनो वञे त इहो बि त को शान आहे रोज़ो रसूलुल्लाह करीम जो उहो बि खोले ॾिनो ऐं बीबी तव्हांखे मौज़ू अची वियो करामत ॿुधायां दुनिया वारा फ़र्क़ु वणंदा अथनि डरो मुला मखदूम साहब को दाढ़ी नहीं ये नहीं वो नहीं वो नहीं खबरदार कुछ माण्हू वया साईं फरमाने क्या किवें आयो अच्छा तुसां अॼु में को दाढ़ी कोई नहीं ईअं चओ तूं मुबारक फेरायो त दाढ़ी ठही बीठी सुभान अल्लाह बाक़ी मौलवी असरो घणी कातिल अथव मखदूम बिलावल खे घाणे में मौलवी ने पीड़ायो शमसुल हक जी खल इन मौलवी ने लाराई बहरहाल असांजे अख जो ॿियो कमाल आहे अल्लाह वारनि जे अख जो ॿियो कमाल आहे तव्हांखे मां ॿुधायां न सेहरा पर रोज़े ॾियण जी करामत हो छा फ़क़ीर हेड़ा कच्छ वारा तूं मुंहिंजी कच्छ में आहे हथु मुंहिंजो अञा अॻु न आहे इन करे हाणे मुर्शिद गौस जी मनक़बतनि ॾे अचूं अज़ीम साहब अची वियो आहे हर हिकु साईं जो सना खाना हर हिकु जी पंहिंजी ख़ुशबू आहे हर को वधे थो चुगंदो खाईंदो सुभान अल्लाह कलाक 3 मिंट थी विया आहिनि सुभान अल्लाह 2.5 कलाक न बसि हाणे कम खे फेरे वेठो हूंदा तूं त चवंदो असांखे ॿियनि महफ़िलनि में बि त गॾु हूंदासीं न हिक ॿिए सां हज़रत वीर शाह महमूद कुरैशी अल्लाह शान वधायो थी यार न लोडो ईंदो तोखे पंजतन पाक जो सायो थी यो कंहिं ठाहियो पीर से सरदार जो आशिक़ हो फ़क़ीर यार मोहम्मदी बूपोटो जॾहिं मां हुनखे इहा वज़ाहत ॿुधाई उन इन मौज़ू ते उहा मनक़बत ठाहे ॾिनी ऐं छट धणी बादशाह हिन ज़िंदा हयाती में हुआ इहा मनक़बत ठाराए मां मुर्शिद यारो पेश कई सुभान अल्लाह कैस्टन में बि आया हाणे बि कंदा रहूं था सलात नारो मुर्शिद गौस जो हज़रत वीर राजा सखी वीर राजा हरमदद वीर राजा शाह महमूद कुरैशी अल्लाह
शाह महमूद कुरैशी तो के भाग लगलवा ये वो मिस्र रोज का साईं छत्र धनी बाजा पेशन कोई नहीं अदा ये केरा बना कहना कह दिया का को पैसा होता थी केड़ी बला थी ये कुछ हम तो बताए मुल्ला नार मौके में तो भूरल तो के भाग 50,000 ये वर्ता असा तोरे कार करे अभी 12,000 मसली दा यो जो तुम्हारे 7,000 नहीं तो ये को तो सही है ना नमा के पैसे न मुझे फैक्ट्री वाले दी भूरल तो के भाग लगलवा काले ने मेरा नजर खलवा भूरल तो के भाग लगलवा काले ने मेरा नजर खलवा भूरल तो के भाग लगल काले ने मेरा नजर खलवा भूरल तो के भाग लगल काले ने मेरा नजर खलवा चल तू जो मुस्तकबिल चल तू जो मुस्तकबिल चल तू जो मुस्तकबिल मगरे पर मुर्शिद शाह महमूद कुरैशी अल्लाह शान बताए थी मुर्शिद शाह महमूद कुरैशी कुव्वत साथ के नकी झुके नकी लिखो बातिल कुव्वत साथ के नकी लिखो नकी झुके बातिल कुव्वत साथ के झुके नकी लिखो अकल ते बिन मूर विकावा मुर्शिद शाह महमूद कुरैशी सागु आए यार मोहम्मद खिजरे हयात देव खुदावंद सागु आए यार मोहम्मद खिजरे हयात देव खुदावंद सागु आए यार मोहम्मद सीनारा लगे तो पे को सीनारा लगे तो दिले सबज अल्लाह शान वधायो थे मुर्शिद शाह